खैरपुर में वाक़िया कंदासीं। खैरपुर वेझो बरसात दौरान गरजी बड़ा फौत थी पिया आहिनि। फौतुनि जो अंग वधी पंज थी वियो आहे। ॻोठ अली खान कठौर में घरची छित किरण सबबि 22 वरीह जो बाबर अली कठौर, 8 वरीह जी नीगरी हूर कठौर फौत थी विया। घरची छित किरण सबबि 2 वरीह जे नीगर असद अली कठौर, 40 वरीह जी मिसमात रेहाना कठौर ऐं 35 वरीह जी आयशा खातून फौत थी विया। हादसे में रहीम बख्श कठौर, खैर मोहम्मद ऐं मिसमात खैरा कठौर ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। छित किरण हेठां दबजी 4 बकरियूं बि मरी वियूं आहिनि। इलाइक़ी वासियुनि पंहिंजी मदद पाण ते मलबे हेठां दबजी वञण जा लाइ ज़ख़्मियुनि खे कढी वरितो आहे। खैरपुर वेझो बरसात दौरान गरजी छित किरण सबबि वधीक 2 ॿारड़ा फौत थी विया आहिनि। फौतुनि जो अंग वधी 5 थी वियो आहे। ॻोठ अली खान कठौर में घरजी छित किरण सबबि 22 वरीह जो बाबर अली कठौर, 8 वरीह जी नीगरी हूर कठौर फौत थी विया। घरजी छित किरण सबबि 2 वरीह जो नीगर असद अली, 40 वरीह जी मिसमात रेहाना ऐं 35 वरीह जी आयशा खातून फौत थी वियूं। हादसे में रहीम बख्श कठौर, खैर मोहम्मद कठौर ऐं मिसमात खैरा कठौर ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। खैरपुर वेझो बरसात दौरान गरजी छित किरण सबबि वधीक 2 ॿारड़ा फौत थी पिया आहिनि। फौतुनि जो अंग वधी 5 थी वियो आहे। ख़बर अवां सां खैरपुर मां शेयर कई पिया। खैरपुर वेझो बरसात दौरान गरजी छित किरण सबबि वधीक 2 ॿारड़ा फौत थी पिया आहिनि। फौतुनि जो अंग वधी 5 थी वियो आहे। खैरपुर मां वाक़िया कई पिया। खैरपुर वेझो बरसात दौरान गरजी छित किरण सबबि वधीक 2 ॿारड़ा फौत थी विया आहिनि। फौतुनि जो अंग वधी 5 थी वियो आहे।